नाज़िन प्रोग्राम न्यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनेद अंसारी। नाज़िन गुज़िरियल ॾींहुं वफ़ाक़ी हुकूमत जे ॿिनि अहम तरीन वज़ीरनि फवाद चौधरी ऐं शिबली फराज़ के प्रेस कॉन्फ्रेंस कई, जंहिंमें हुननि चयो त इलेक्शन कमीशन जा मेंबर चीफ इलेक्शन कमिश्नर ख़िलाफ़ु बग़ावत कनि। हाणे इन स्टेटमेंट जो जेको हासिल मतिलबु इहो आहे त वफ़ाक़ी हुकूमत इलेक्शन कमीशन जे मेंबरनि खे चीफ इलेक्शन कमिश्नर ख़िलाफ़ु बग़ावत ते भड़काए रही आहे, जंहिं ते अपोज़िशन चयो त वफ़ाक़ी वज़ीर नोटिस बादापे मां निकिरी विया आहिनि। चीफ इलेक्शन कमिश्नर ख़िलाफ़ु भड़काइणु गद्दारी आहे। अॼु आज़म सवाती साहिबु चयो त मरियम नवाज़ ऐं मौलाना फज़लुर रहमान साहिब बि इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ु घटि वधि ॻाल्हायो हो अॻे। छा उन्हनि खे नोटिस मिलिया या उन्हनि जे ख़िलाफ़ु का अहिड़ी कार्रवाई थी? हिन मामले खां पोइ जेका गुज़िरियल ॾींहुं स्टेटमेंट ॾिनी आहे फवाद चौधरी शिबली फराज़ जेके प्रेस कॉन्फ्रेंस में, त छा मामला इलेक्शन कमीशन सां वधीक ख़राबु थियण वञनि पिया। जेकॾहिं इलेक्शन कमीशन सां टकराव वधे थो त मुमकिना तौर ते वेझे मुस्तक़बिल में उनजो कहिड़ो नतीजो निकिरी सघे थो। छा हुकूमत खे बैकफुट ते अचिणो पवंदो या हुकूमत ईअं ई फास्ट ट्रैक ते खेॾंदे कुझु हासिलु करणु चाहे थी? जेकॾहिं इन फास्ट ट्रैक ते खेॾण में हुनखे कुझु हासिलु थी सघे थो त उहो छा हासिलु थी सघे थो? छा हुकूमत वाक़ई इलेक्शन कमीशन खे दॿाउ हेठि आणे ऐं दॿाउ हेठि आणण खां पोइ पंहिंजा घुर्बल नतीजा हासिलु करणु चाहे थी? ख़ासि तौर ते इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वारे मामले ते मशीन वारे मामले ते हुकूमत जा आख़िर तरजीहात ऐं टारगेट्स छा आहिनि? इन मामले ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे पैनलिस्ट जी टीम जॉइन कयो, जंहिंमें शामिल आहिनि नसीर मेमण साहिबु, रफ़ीक भुट्टो साहिबु, डॉक्टर अयूब शेख साहिबु ऐं अमर सिंधु साहिबु। सभ खां पहिरियों हलूं था नसीर मेमण साहिबु ॾे। नसीर साहिबु, जीअं गुज़िरियल प्रोग्रामनि में असां डिस्कस कयो हो त मामिलो टकराव जे तरफ़ वधण जो ख़दशो नज़र अचे पियो ऐं उहो ईअं ई थिए पियो जेकी ॿोली इस्तेमालु कई पई वञे फेडरल मिनिस्टर्स जे तरफ़ां। तव्हां छा था सम्झो हुकूमत हाणे जेको फास्ट ट्रैक ते वञी खेॾणु चाहे थी, उन मां हू तकिड़ा नतीजा कहिड़ा हासिलु करणु चाहिनि था ऐं वेझे मुस्तक़बिल में उनजो तव्हांखे कहिड़ो अंदेशो आहे त कहिड़ी हिकिड़ी पिक्चर ठही सघे थी जंहिंमें हुकूमत कंफर्ट ज़ोन में अची सघे? जुनेद, जेका पॉलिटिकल हिस्ट्री आहे पाकिस्तान जी, उन में त इन क़िस्म जे इदारनि सां हुकूमत जो एॾो इंतिहा ते वञी टकरा करण जा नतीजा असां पास्ट में ॾिठा आहिनि। उन में बहरहाल हुकूमतूं लूज़र थींदियूं आहिनि। पोइ ॿियनि इदारनि में त फ़र्दु वेठो आहे, को हिकिड़ो हलियो वेंदो। मुमकिन आहे तव्हांखे यादि हो हिकिड़ो वक़्तु हो जो सदर ऐं आर्मी चीफ वज़ीर आज़म ऐं सदर ॿई हलिया विया हुआ। आर्मी चीफ खे पियाकड़ी करणी पई काकड़ साहिब खे। अदालत सां जहिड़ो थियो, बेनज़ीर भुट्टो जो सजाद शाह सां थियो, पोइ नवाज़ शरीफ़ जो थियो। ॿिन्ही सूरतुनि में हुकूमतूं लूज़र थी वियूं। हुकूमत बाय डिफॉल्ट, बाय वर्च्यू ऑफ इट्स पोज़ीशन, जेका हुकूमत जी पोज़ीशन हूंदी आहे उन में उहा हर मुमकिन तरह सां टकराव खां पासो कंदी आहे। इहा हुकूमत खे पहिरें जेकर साञा हूंदी, हुनजी पहिरीं निशानी आहे त पार्लियामेंट जे अंदरि टकराव न चाहींदी, इदारनि सां टकराव न चाहींदी। उहा कोशिशि कंदी त सभिनी सां सहमति सां हिकिड़ो रस्तो कढी हलंदी। पॉलिटिशियन जो कमु ई इहो आहे त विच मां ॾुखियनि हालतुनि में रस्ता कढे। हीउ जेको टकराव वारो माहौल आहे, हीउ हिकिड़ी स्टेटमेंट ताईं महदूद कोन्हे, लगातार हले पियो ऐं जंहिं तरह सां हले पियो उन मां बिल्कुलु हाणे मां कन्विंस्ड आहियां त इहो हुकूमत जी गाइडलाइन हेठि हले पियो। इहो मिनिस्टर साहिबान को पंहिंजे मुंहुं कोन पिया ॻाल्हाइनि, इहो कंहिं हिकिड़ी प्रॉपर स्कीम जो पार्ट थो लॻे। ऐं हींअर सरकार जो प्रॉब्लम इहो आहे त हर महाज़ ते हुनजी नाकामी तव्हांखे नज़र पई अचे। इकोनॉमी में जेतिरियूं वॾियूं ॻाल्हियूं पिया कनि, एक्चुअली इकोनॉमी जो बेड़ो बुॾी चुको आहे। करंट अकाउंट डेफिसिट ते एक्सपर्ट्स परेशान आहिनि त हीउ सस्टेनेबल ई कोन्हे। लोन्स केॾांहुं हलिया विया, इन्फ्लेशन कंट्रोल नथो थिए। सॼे मुल्क में जेका महांगाई तबाही करे छॾी आहे, उहा हिकु ऐं रोज़ाने जो बुनियाद ते वधे पई। ओगरा चए थी रुपयो पेट्रोल महांगो कयो, हीउ 5 रुपया कयो, छा हिनखे एक्स्ट्रा लेवीज़ खपनि, उहे बि फेडरल डिविजिबल पूल में न वञनि, छो त हिननि हिकिड़ा एक्स्ट्रा ख़र्च पालिया आहिनि हिन विच में। जी हाणे हर पासे जेके नाकामियूं आहिनि उन्हनि ते ज़ाहिर आहे त मुखालिफ़ धुर या अवाम रिएक्ट कंदा ऐं कनि पिया। हीउ मूंखे लॻे थो त चाहिनि था त हिकिड़ी स्मोक स्क्रीन क्रिएट करियूं, हिकिड़ा नवां इशूज़ एॾा वॾा टकराव जा पैदा करियूं, हिकिड़ा ॿिया अहिड़ा मतिलबु नवां इशूज़ खे साम्हूं खणी अचूं। मीडिया है, अपोज़िशन आहे या ख़ल्क़ है, मुल्क जी आम माण्हू, उन्हनि जो ध्यानु इन्हनि शयुनि तां हटी वञे। महांगाई ते बि न ॻाल्हाए, हिकिड़ो तमाशो थी थो वञे न अनफॉर्चुनेटली मुल्क में। ही बिल्कुलु प्लैंड आहे। ही जंहिं तरह सां कनि पिया, मां रुॻो इन ॻाल्हि ते अची ख़तमु कंदुसि त ही हुकूमतुनि जो जेके रवैया आहिनि न, इहे सुसाइडल अटेम्प्ट हूंदा आहिनि। कहिड़ी बि तरह हुकूमत खे इहा शइ फ़ाइदो कोन ॾींदी। जेके बि हुननि खे सलाहूं ॾेई इन पासे धिकनि था त बेसिकली हिननि जो खानो ख़राबु करण वारो उन्हनि खे रस्तो ॾिसनि पिया, या खॾ इन दग ते अॻियां खॾ में किरणु घुरनि था, हिन रस्ते तां हटी वञनि त चङो अथनि। पर हिन जी होॾ ऐं माज़ी ॿुधाए थो त इहे हटण वारा कोन्हनि, हीउ खॾ में वञी शायदि किरनि, पर रुॻो पाण न किरंदा, मुल्क जो जमहूरियत जो इदारनि जो वॾो नुक़सानु कंदा आहिनि टकराव।
जी नसीर साहब, तव्हां हिकिड़ी इन तजिए दौरान अहम ॻाल्हि कई त ही शायदि कुझु वॾियूं ख़बरूं ठाहे जेके असुल मामला आहिनि उन्हनि खे साइड ते रखणु चाहिनि पिया। बिल्कुलु जीअं असां 2 ॾींहं अॻे प्रोग्राम कयो जंहिं मुल्क में 14.33% महांगाई थी वञे ऐं हिकु हफ़्ते दौरान 1.31 महांगाई वधे, उते त वाक़ई वॾी ख़बर उहा हुजणु खपे। पर बदनसीबी सां असां वटि जेके वॾियूं ख़बरियूं आहिनि उहे इहे ई आहिनि जेके रोज़मर्रा जी पॉलिटिक्स आहे ऐं जेका पॉलिटिक्स हिकु चौधारी हिकु गोल दायरे में फिरी रही आहे। हलूं था रफ़ीक भुट्टे साहिब। रफ़ीक साहिब, तव्हांखे हिन टकराव में थींदे हाणे छा थो नज़र अचे? जंहिं नोयत जा इलेक्शन कमीशन जे ख़िलाफ़ु बयान गुज़िरियल ॾींहं आया आहिनि उन खां पोइ कुझु बचे थो, ऐं जेकॾहिं इहा ई जेका हुननि जी जारे हाणी रविश रखे वेठी हुकूमत फेडरल गवर्नमेंट, तव्हांजे ख़्याल में हू हासिल छा था करणु चाहिनि? ॾिसो, इहे जेका PTI जी वफ़ाक़ी हुकूमत आहे इहा हमेशह जेको आहे सो इशूज़ ऐं नॉन इशूज़ ते खेॾंदी रही आहे। हाणे इलेक्शन कमीशन जो इहो जेको मसइलो आहे इहो बेसिकली हिकिड़ो नॉन इशू आहे, वक़्त खां अॻु जो आहे। उन जूं तयारियूं त कयूं अथऊं ऐं सभु कुझु जेको कुझु आहे उहो अवाम जे आॾो अची चुको आहे। ऐं अहिड़ी सूरत हाल में इलेक्शन कमीशन खे कंट्रावर्शियल बणाइणु ऐं उन जे 2 मेंबरनि खे इहा अपील करणु त उहे जेके आहिनि से चीफ इलेक्शन कमिशनर जे ख़िलाफ़ु बग़ावत कनि ऐं उहे चवनि ऐं उन बनाना इहो चवणु त हीअ बनाना कंट्री कोन्हे ऐं जेको आहे सो सदर वटि बि जेको आहे सो चीफ इलेक्शन कमिशनर जेको आहे सो मीटिंग्स में नथो अचे अहिड़े नमूने सां। ॾिसो, ही जेको चीफ इलेक्शन कमिशनर आहे उहो आइनी ऐं क़ानूनी तौर ते सदर या वज़ीर आज़म आॾो जवाबदार न आहे। इलेक्शन कमीशन ख़ुदि हिकिड़ो ख़ुदि ऑटोनॉमस ऐं जेको आहे सो हिकिड़ो आइनी इदारो आहे। उहो कमु कंदो आहे हिकु आइन जे तहत। हा, आइन जी जेकॾहिं हू भञकड़ी करे थो पोइ त जेको आहे सो उनखे सोगो करणु जेको आहे सो लाज़मी आहे, पर उनजो बि दरवाज़ो जेको आहे उहो सुप्रीम कोर्ट खां शुरू थिए थो। उहो जेको आहे सो ऐवान सदर या वज़ीर आज़म हाउस मां उहो दरवाज़ो जेको आहे सो नथो शुरू थिए। हिननि खे जेकॾहिं तहफ़ुज़ात आहिनि त प्रेस कॉन्फ्रेंस करण जे बजाए कोर्ट में वञनि, सुप्रीम कोर्ट में वञनि ऐं उते वञी पंहिंजो मौक़िफ़ पेश कनि त बाबा हीउ हिकिड़ो आइनी इदारो आहे, इहो जेको आहे सो हिकिड़े ॿिए आइनी इदारे यानी हुकूमत या पार्लियामेंट सां जेको आहे सो टकराव में आहे। पर पार्लियामेंट सां त टकराव में कोन्हे, हुकूमत सां टकराव आहे। हुकूमत बि हिकिड़ो आइनी इदारो आहे, त छो न जेको आहे सो इन्हनि ॿिन्ही जो फ़ैसिलो जेको आहे सो सुप्रीम कोर्ट में वञे ऐं सुप्रीम कोर्ट उनखे इंटरप्रेट करे ऐं ॿिन्ही धुरियुनि जा वकील वञी पंहिंजा दलीलनि जे ज़रिए वञी पंहिंजो मौक़िफ़ बयानु कनि ऐं उतां कुझु फ़ैसिलो वठी अचनि। हीउ जेको आहे सो हिकिड़ो नॉन इशूज़ हुयो जिन खे हिननि इशू कयो आहे, छाकाणि त हिननि जी जेका असुलु सूरत हाल आहे उहा जेका आहे त हिकु त महांगाई ऐं पेट्रोल में जेको आहे सो हर ॾींहं ते जेको इज़ाफ़ो थिए थो, हर 15 ॾींहं ते उन सां इन्फ्लेशन महांगाई ऐं सभु कुझु वधे थो। उनखे मुंहुं ॾियण जे बजाए या जेका ॿिया इशूज़ आहिनि जेका अपोज़िशन खयों बीठी आहे उनखे मुंहुं ॾियण लाइ अफ़गानिस्तान जी सूरत हाल आहे। ख़ुदि पाकिस्तान जी पॾही पॉलिसीअ ते काफ़ी जेके आहिनि से अपोज़िशन ऐं ॿियूं धुरियूं जेके आहिनि से तनक़ीद कनि पियूं। उन्हनि खे मुंहुं ॾियण जे बजाए नॉन इशूज़ खे इशूज़ बणाए ऐं क़ौम जो जेको आहे सो ध्यानु उन पासे आणण जी हिकिड़ी जेका आहे सा कोशिशि आहे। इन खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे को। बाक़ी जेसि ताईं अवां जो इहो सुवालु आहे त हीउ केतिरो टकराइबो आहे, मूंखे सूरत हाल अहिड़ी नज़र कोन थी अचे जो इलेक्शन कमीशन ऐं हीअ टकराइजनि, छाकाणि त उनजे लाइ सुप्रीम कोर्ट आहे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे इहो हक़ आहे त हू जॾहिं बि अहिड़ी टकराव जी पॉलिसी ॾिसे त उन ते सुओ मोटो नोटिस वठी ॿिन्ही धुरियुनि खे नोटिस ॾेई पाण वटि घुराए सघे थो। जी रफ़ीक भुट्टो साहिबु। डॉक्टर अयूब शेख साहिबु, तव्हांजो छा ख़्यालु आहे? तव्हांखे ईअं ई महसूसु थिए पियो त हीउ वाक़ई नॉन इशूज़ खे उथारे कुझु सीरियस इशूज़ खे दॿाइण जी एफर्ट आहे, या वाक़ई जहिड़ो पेचीदा थी वियो आहे ऐं मुमकिना तौर ते इन जहिड़े खां पोइ हुकूमत कुझु हासिलु करणु चाहे थी ऐं वेझे मुस्तक़बिल में कुझु वधीक ई हासिलु करणु चाहे थी? जुनेद महिरबानी, 2500 साल अवल जॾहिं अदालत वेठी सुकरात खे सच जी सज़ा ॾियण त उन सुकरात जो दोस्त हो क्रेटो, तो क्रेटो मालदार हो, पोइ जंहिंखे ज़हर पीआरणो हो त उन क्रेटो खे चयो त सुकरात खे चओ त अदालत में ॾाढिया न ॻाल्हाए, ॾाढे सर ॻाल्हाइण सां ज़हर जेको आहे असरु घटि कंदो, इन करे मूंखे 2 दफ़ा ज़हर पीआरणो पवंदो हिनखे। तो तंहिं ते सुकरात हुनखे चयो त ठीकु आहे, हुनखे पंहिंजो कमु करणु ॾे, मूंखे पंहिंजो कमु करणु ॾे। जे इहा सूरत हाल 2500 सालनि वारी हुजे पोइ त पाकिस्तान जा अवाम पंहिंजे कम ते हुजे, हुकूमत पंहिंजे कम ते हुजे, फ़ौज पंहिंजे कम ते हुजे, अदालतूं मीडिया सभु पंहिंजे कम ते हुजनि। असल मसइलो इहो आहे त कोई बि पंहिंजे कम ते न आहे ऐं हाणे रुगो उन ॾींहं खां डिॼो जॾहिं तव्हांखे इहो चवण बि न ॾियनि
त नॉन इश्यूज़ ते हीअ सरकार हले पई। इहो ॾींहुं अचण वारो आहे जॾहिं तव्हांखे रोकींदा त अॼु खां पोइ इहो लफ़्ज़ न चइजो त हीअ इमरान सरकार जेका आहे उहा नॉन इश्यूज़ ते हले थी। नॉन इशूज़ ते हली वई। पंहिंजो ख़्यालु इहो आहे त इलेक्शन कमीशन जो जेको बि मामिलो आहे उहो जेकॾहिं 10% पाकिस्तान जा शहर आहिनि त उन्हनि 10% में हू रुगो मशीनूं इंस्टॉल करण लाइ बि हुननि खे 2.5 साल खपनि था। सॼे मुल्क में 4,10,000 मशीनूं इंस्टॉल करण जे लाइ हुननि खे पूरा पोणा 4 साल खपनि। इन करे इहा ॻाल्हि त तव्हां सम्झी छॾियो त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे इहा ॻाल्हि सारी पई आहे त हिन हुकूमत वटि इलेक्शन कमीशन वटि ऐं सॼी जेका मशीनरी आहे पैसनि समेत उहे कंहिं बि हवाले सां पोणा 4 साल हुननि खे खपनि था। पर हीउ इशू आहे, इन इशू खे तव्हां खयो ई इन करे आहे त हिकिड़ो इदारो बि ज़लील कयो, हिकिड़नि माण्हुनि खे ख़्वार कयो ऐं पाकिस्तान में हिकिड़ो बेजान पैदा कयो ऐं पाकिस्तान में कंहिं बि इदारे खे सवलो हलणु कोन ॾियो। एसि ताईं जो क्रिकेट खे बि सवलो हलणु न ॾियो। आउं तव्हांखे सफ़ा सवली ॻाल्हि थो कयां जी त रफ़ीक भुट्टे साहिबु हिकिड़ो ॾाढो भलो जुमिलो चयो त हीअ सरकार नॉन इश्यूज़ ते खेॾंदी आई आहे। दरअसल हिन सॼी सरकार खे सॼे मुल्क जे माण्हुनि खे सम्झो हिकिड़ी स्टेडियम में वेठल शाइक़ीन आहे ऐं ही 11 माण्हुनि जी हिकिड़ी टीम आहे। उन टीम खे मुल्क जे सॼे मामलनि सां क्रिकेट खेॾणी आहे ऐं हिननि खे इन ॻाल्हि जी का बि परवाह कान्हे त हारायूं था, खटूं था या टाए थी थिए या ओचितो बारिश पइजी थी वञे। हीउ ॿियो कुझु कोन्हे ऐं पाकिस्तान जे अवाम खे सज़ा बि हुजणु खपे। जीअं क़ुर पाक में लिखियलु आहे त तव्हांखे असां तव्हां जहिड़ा ई हुकुमरान ॾींदा आहियूं जी त असांखे सम्झणु खपे त असांखे असां जहिड़ो हुकुमरान मिली वियो। जी डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हांखे लॻे थो त सम्झणु खपे आवाम खे त उन्हनि खे उन्हनि जहिड़ो ई हुकुमरान मिली वियो। अमर सिंधु साहिबा, तव्हां हिन सॼे झेड़े खे पिया ॾिसो, तव्हां बि हिन खे आउटर स्पेस में था ॾिसो जीअं असांजे ॿियनि तजिए निगारनि ॾिठो आहे, या तव्हांखे अंदरि का वॾी वेड़ांद नज़र अचे थी जंहिंजो नतीजो को उग्रो निकिरी सघे थो? ॾिसो, हिन इशू खे ॾिसण जा इहे सभई नुक़्ता नज़र जेके पेश कया विया उहे सभु पंहिंजी पंहिंजी जॻह ते दुरुस्त आहिनि। इहो बि दुरुस्त आहे त नॉन इशूज़ खे जेका असां खणी था अचनि, छाकाणि त रियल इशू ॾांहुं ध्यानु न वञे। उनखां सवाइ जेका असां इहो बि माना हक़ीक़त आहे त जेका हाणोको जेको झेड़ो आहे उहो झेड़ो मादी में बि ईअं ई रहियो आहे, मुख़्तलिफ़ इदारनि जो टकराव रहियो आहे। इन हवाले सां बि ॾिसिजे त हीअ जेका असां असल में जेका वार जेका हले पई हिन जी, इन जे पोयां बि जेका असां ॾिसिजे उन ख़ासि तौर ते जेका अख़्तियार आहिनि, अख़्तियार जेका हुकूमत पंहिंजा अख़्तियार ओरांगे थी ऐं हुकूमत चाहे थी त उहा कंट्रोल में कंहिंजी अॻु जवाबदार न हुजे। जीअं अॼु ताईं किथे बि जवाबदार न रही आहे ऐं जॾहिं बि को बि इदारो जेको हुनजी मर्ज़ीअ जे बरख़िलाफ़ कमु करे थो उन इदारे जे ख़िलाफ़ु जेका असां तव्हां ॾिठो उहो जस्टिस ईसा काज़ी हुजे, फ़ाइज़ ईसा हुजे, या अञा तव्हां ॾिसो त हींअर जेको इशू थियो आहे ऐं हीअ दरअसल मां सम्झां थी त ख़ुदि पाकिस्तानी रियासत लाइ इंतिहाई ख़तरनाक इंडिकेटर आहे। जहिड़े तरीक़े सां शयूं जेके आहिनि से पाण में मुंझाए पंहिंजे लाइ वक़्तु कढणु चाहिनि था इहे हुकुमरान। इहो तरीक़ेकार जेकॾहिं लागू कयो वियो, छाकाणि त हींअर जेको ख़ासि तौर ते सुप्रीम कोर्ट जे अंदरि थियो आहे उहो मां सम्झां थी त हिकिड़ी तारीख़ी तौर ते जेका असां ॾिसण जहिड़ी जेका शइ आहे त उते जेका असां इदारे जे अंदरि टकराव पैदा करण जी जेका कोशिशि थी, या जेका ख़ासि तौर ते चीफ जस्टिस जे मुक़ररी जे दौरान जेको कुझु पेश थियो, उन खां पोइ वरी जेकॾहिं इलेक्शन कमीशन जे हवाले सां ॾिसिजे त इलेक्शन कमीशन उन मर्ज़ी ऐं मंशा मुताबिक़, उन फुल स्टॉप ऐं कामा मुताबिक़ कमु नथो पियो करे जेतिरो हुकूमत खे घुर्बल आहे। हुकूमत खे इहो घुर्बल आहे त जेके बि जॾहिं बि इलेक्शन थिए, इलेक्शन कमीशन जा
रिज़ल्ट ईअं ई अचनि जीअं 2018 में आया। 2018 में जहिड़े तरीक़े सां मैनेज कया विया ओड़े तरीक़े सां मैनेज थींदा रहनि जीअं उनखे को हितां ख़तरो पेश न अचे। ऐं हाणे त ख़बरूं जेके आहिनि त मार्केट में सभु हलनि पियूं ऐं ख़बरूं इहे हलनि पियूं त जेको पहिरियों जेको आहे सो ही जेको वज़ीर आज़म ऐं ख़ासि तौर ते मां वज़ीर आज़म जो नालो थी खणां, वज़ीर आज़म जो ऐं उनजो टकराव जेको शुरू थियो इलेक्शन कमीशन जो, उहो डस्का वारी जेका इलेक्शन हुई उन तां थियो जेका कलदम करार ॾिनी वई। उन खां पोइ आरोज़ जी मुक़ररी जे हवाले सां इशू आयो। उन खां पोइ हिकिड़ो इशू इहो बि आयो त हुकूमत चाहे पई जेके लोकल बॉडीज़ जी इलेक्शन जेका हुई उहा जेके कलदम इदारा करार ॾिना हुया ऐं जेॾी महिल सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमिश्नर खे घुराए पुछियो, इलेक्शन कमिश्नर जेका असां उते चयो त इहे आइनी तौर ते इहो न थियणु खपे हा। इहा ॻाल्हि मंशा जे ख़िलाफ़ वई। उन खां पोइ जेको हाणोको एपिसोड आहे ख़ासि तौर ते जेका कंटोनमेंट एरियाज़ जे अंदरि जेका इलेक्शन थी आहे उते बि हुकूमत जी ख़्वाहिश हुई त इहा फ़ौज जी निगरानी जे अंदरि थिए, जेका दरख़्वास्त इलेक्शन कमीशन मंज़ूर न कई। ऐं तव्हां ॾिठो त इन्हनि सभिनी जे अंदरि कॾहिं बि ईअं कोन थियो आहे त वेठल हुकुमरान पार्टी खे ईअं शिकस्त अचे, बावजूदि इनजे त उन कुझु सीटूं वधीक खणी वई हूंदी पिशावर ऐं हुनजे हवाले सां। ऐं प्योरली जेके आहे अर्बन सीटूं रहियूं आहिनि, पर प्योरली अर्बन सीटुनि जे अंदरि बि जेकर तव्हां ॾिसो त पंजाब उनजे हथ मां मुकमल तौर ते निकिरी चुको आहे। जी अमर साहिब, तव्हां इन बेसिस ते तव्हां कंक्लूड किथे कंदव जंहिंजो तव्हां थोरो बैकग्राउंड सॼो ॿुधायो? मां सिर्फ़ु इहो चाहियां थी त तव्हांखे यादि हूंदो हिकिड़ी बग़ावत सुप्रीम कोर्ट जे ख़िलाफ़ थी हुई जेका कामयाब वई हुई, उहा अहिड़े तरीक़े सां कामयाब वई हुई त उहो सुप्रीम कोर्ट जो जज न रहियो हुयो। साॻियो अटेम्प्ट वरितो पियो वञे। मां हिनखे नॉन सीरियस न वठंदसि ऐं मां इहो न चवंदसि त जेका असां इहो मामिलो हिते ख़तमु थी वेंदो। अगरि किन कुवतनि जी मदद सां ख़तमु थी बि वञे, पर ही इन जी संगीनी उन ई नोयत जी आहे जिते बाक़ाइदा जेका असां सुप्रीम कोर्ट खे, हालांकि सुप्रीम कोर्ट खे बि इन ते सुमोटो वठणु खपे। ख़ुदि इलेक्शन कमीशन इन्हनि ॿिन्ही वज़ीरनि खे 5 सालनि लाइ नाअहल करार ॾेई सघे थी, जेके पब्लिकली उकसाइनि था पिया ऐं इल्ज़ाम हणनि पिया। त मां इहो सम्झां थी त जेकॾहिं इलेक्शन कमीशन पंहिंजे उनखे कमु करणु ॾिनो वञे त ही जेके वज़ीर आहिनि इहे 5 सालनि जे लाइ ईअं ई थी सघनि था जीअं इमरान ख़ान साहिबु पंहिंजी जेका असां अपोज़िशन वारनि ॾींहंनि में साॻे इलेक्शन कमीशन जो जेॾी महिल अहिड़े क़िस्म जा रिमार्क्स ॾिना हुया तेॾी महिल जेको सुप्रीम कोर्ट उनखे माफ़ी वठण ते मजबूर कयो हुयो। हींअर बि जेकॾहिं ही माफ़ी नथा घुरनि त इन क़िस्म जी सूरत हाल थी सघे थी। पर इहो वरी बि पाकिस्तान जे अंदरि सभु शयूं जेके असां पॉसिबल आहिनि, पर ही जेका असां हिकिड़ी गैर अहम ॻाल्हि कोन्हे ऐं ही हिकिड़ी वॾी ख़तरनाक ॻाल्हि आहे जंहिंमें इदारनि जे अंदरि, इदारनि जे ॿाहिरां त जेके हमला शमला थींदा रहंदा आहिनि, पर इदारनि जे अंदरि बग़ावत लाइ उकसायो वञे ऐं पब्लिकली मां सम्झां थी त इहा बि पाकिस्तान जी तव्हांजी तजवीज़ आहे सुप्रीम कोर्ट खे सोमोटो वठणु घुरिजे ऐं ही इंतिहाई सीरियस मैटर आहे। नसीर मेमन साहिबु, हाणे तव्हां जेकॾहिं हिनखे कंक्लूड कयो सिचुएशन खे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हाणे EVM ते जेके बज़द आहे गवर्नमेंट, जेकॾहिं मुमकिना तौर ते EVM जे मामले ते ठहा नथो थिए ऐं वेझे मुस्तक़बिल में जेको तव्हां 2-3 जेका वॾा एस्पेक्ट आहिनि, हिकिड़ो त असांखे फॉरेन फ्रंट ते जेके चैलेंजिस आहिनि ऐं हींअर बि जेकॾहिं करंट अफेयर्स जे मजमूई तौर प्रोग्राम्स खे ॾिठो वञे पाकिस्तान जे अंदरि त जेको 60 to 80% कंटेंट आहे उहो सिर्फ़ु जेको आहे फॉरेन अफेयर्स ते आहे। छा जे करे असांजे पाड़े में जेको कुझु थी रहियो आहे अफ़गानिस्तान में उनजो डायरेक्टली इम्पैक्ट असां ते आहे। ॿियो वॾो चैलेंज आहे इकोनॉमी जो। जॾहिं तव्हांजी इकोनॉमी परफॉर्म नथी करे सघे, तव्हां पंहिंजे माण्हुनि खे महांगाईअ मां कढी नथा सघो, तव्हांजो माण्हू जेको आहे बिलो पॉवर्टी लाइन तव्हांजा 35% आबादी रहे थी, उन्हनि जो हिकिड़ो चैलेंज आहे। उन दौरान तव्हांजे अंदरि जेको इदारती टकराव वधंदो ऐं पॉलिटिकल हारमनी न हूंदी त इहो ख़ुदि केतिरो वॾो चैलेंज आहे। त छा EVM जी, जीअं तव्हां पंहिंजे पहिरें तज़िये में ॻाल्हि कई त जेके पॉलिटिकल माण्हू हूंदा आहिनि को रस्तो कढंदा आहिनि, त छा EVM जे मामले ते को रस्तो निकिरी सघे थो? पाकिस्तान जो मसइलो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन न आहे, पाकिस्तान जो मसइलो सिलेक्ट्रॉनिक मशीन आहे। सिलेक्ट्रॉनिक मशीन, गुड वन सर, गुड वन न्यू। सो मां तव्हांखे गुज़ारिश कयां त ही सभु कुझु जेको कुझु हाणे इलेक्शन में थींदो, इलेक्शन जे ॾींहं ते न थींदो आहे या तमामु थोरो थींदो आहे, 5% थींदो हूंदो। तव्हां 95% इशू खे जेकर एड्रेस नथा करणु चाहियो त कहिड़ा रिफॉर्म्स था तव्हां आणणु चाहियो?
ईअं आहे त ख़ुदा न ख़ास्ता कंहिं माण्हू खे कैंसर ऐं खंघि ॿई हुजनि, सभु डॉक्टर पैनल ठहे एक्सपर्ट जो चवनि छॾियो कैंसर खे, अचो त हुनजी खंघि जो 10-15 ॾींहं इलाज कयो, होॾां हुनजो कैंसर एडवांस स्टेज ते हुजे। सर डॉक्टर अयूब खां पुछूं था सर, issues- सर माफ़ कजो, डॉक्टर अयूब खां पुछंदा। जी सर कंटिन्यू कयो सर। तो मां इहो थो सम्झां त असुल जेके इलेक्शन जे प्रोसेस जे अंदरि जे तव्हां हुनखे वाकई शिफ़ाफ़ थियणु घुरिजे, त पोइ उन जो फोरम आहे त पंहिंजे पार्लियामेंट जे अंदरि तव्हां हिकिड़ो पार्लियामेंटी पैनल ठाहियो, पुठियनि जेके 5-7 इलेक्शन 8 इलेक्शन थियूं उनजी को क्रिटिकल एनालिसिस कनि, कंहिं ॼाण सां मिलनि, दुनिया जा के माहिर जेके इंडिपेंडेंट इलेक्शन जे प्रोसेसिस खे मॉनिटर कंदा आहिनि, UN जो सॼी दुनिया में मिशन वेंदा आहिनि इलेक्शंस खे मॉनिटर करणु, पाफिन पाकिस्तान में वेंदो आहे, ॿिया दुनिया जा कई इंडिपेंडेंट इदारा आहिनि जेके इलेक्शन जी मॉनिटरिंग कनि था, सालनि खां ॾहाकनि खां पाकिस्तान थियण खां अॻु ऐं पोइ कंदा रहिया। घुरायो दुनिया जा एक्सपर्ट, हुननि खे चओ त ही 5-7 इलेक्शंस जा तव्हांखे असां पूरी डेटा था ॾियूं, इन इलेक्शन कमीशन खां वठो, पब्लिक हियरिंग्स कयो, जेके माण्हू इलेक्ट ऐं सिलेक्ट थिया उन्हनि सां हुन जूं सेटिंग्स कराइनि, 6-12 महीना लॻाए डायग्नोसिस त कनि पाकिस्तान जे इलेक्शन में प्रॉब्लम किथे आहे। मां त नथो सम्झां त पाकिस्तान जे इलेक्शन में प्रॉब्लम इलेक्शन डे जो सर जेकर डायग्नोस थी maneuvering सर सर माफ़ कजो सर, इंटरप्ट थो कयां तव्हांखे, डायग्नोस जेकर थी वियो पोइ छा थींदो सर? इन लाइ त डायग्नोस नथा कनि, उन्हनि खे ख़बर आहे त पोइ छा थींदो। जी सर। तंहिंजे करे इलेक्ट्रॉनिक मशीन ते लठ खणी बीह रहो, तंहिंजे करे जेको तव्हां असुल पाड़ हुजे जिते मसइलनि जी उनखे हथ ई न लायो। तव्हां ॿाहिरि जेका मूं स्मोक स्क्रीन जी ॻाल्हि कई न, तव्हां शीशे खे साफ़ कंदा रहो, पंहिंजे मुंहं खे साफ़ कयो ई न, सभिनी खां आसान तरीक़ो आहे। शीशे खे ब्लेम कंदा रहो त शीशो कारो आहे, थी सघे थो तव्हांजो फेस साफ़ करण जी ज़रूरत हुजे, तो इन करे ई त नथा तव्हां सुवाल कयो न पोइ छा थींदो, इहो हिननि खे ख़बर आहे त पोइ वारो सुवाल निकिरी पवंदो, तंहिंजे करे इहो डायग्नोसिस न थींदो हिन मुल्क में, थींदो ई कोन। ऐं इन करे ही रियल इशूज़ खे रिज़ॉल्व करणी नथा चाहिनि, ही सॼो हिकिड़ो ड्रामो आहे। हाणे हिन ड्रामे ते अची सभु लॻा आहिनि, असुल मसइलनि ते केर बि ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे, सभिनी खे ख़बर आहे इहो असुल मसइलो कोन्हे, ही माण्हुनि जी अखियुनि में मिटी विझण जो तरीक़ो आहे। सो मूंखे त हिन में को इंट्रस्ट ई कोन्हे, हिन जे इलेक्ट्रॉनिक मशीन मूंखे कतनि हिकु घड़ीअ जो इंट्रस्ट कोन्हे, प्रैक्टिकली हलाए कोन सघंदा। मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, इन करे न हलाए सघंदा त हिते त अधु मुल्क में अञा ताईं मोबाइल जा सिग्नल ऐं बिजलीअ जो बल्ब नथा ॿारे सघनि, से सॼी कुंड कुड़छ में जिते माण्हू वटि पीअण जो पाणी कोन थिए, इलेक्ट्रॉनिक मशीन सां वोटिंग थींदी, ख़बर आहे इलेक्शन जी मशीन हर मशीन जो हिकु माण्हू आहे, हिननि कंप्यूटरनि हिननि डेटाबेसनि हिननि जदीद तरीन इक्विपमेंट्स जे पुठियां इंसान आहे जी। तो जेकर उन जे दिमाग़ जो प्रॉब्लम तव्हां हल नथा करे सघो त हीअ मशीन इज़ मीनिंगलेस जी। मां तव्हां सिर्फ़ु ई खे पोयां एस ॾियणु चाहियो था, तव्हां सम्झो था ई जे पोयां जेको एस आहे उहो वॾो मसइलो आहे, असुल मसइलो आहे। रफ़ीक भुट्टो साहिबु तव्हां छा चवंदव EVM जे मामले ते को गस निकिरी सघे थो, को रस्तो निकिरी सघे थो? पाकिस्तान जी तारीख़ ॿुधाए थी त कई वॾा पॉलिटिकल क्राइसिस रहिया, पर उन्हनि खे सॉर्ट आउट करण लाइ हिकिड़ी पॉलिटिकल रस्ता कढिया विया आहिनि ऐं पॉलिटिकल कैडर ई कढिया आहिनि। तव्हांखे नज़र अचे थो हीउ एॾो को हिस्टोरिकली को वॾो मसइलो न आहे, को रस्तो कढिजे के वेही मामिलो हल कढी सघिजे? जी बिल्कुलु जुनेद, इन में खोड़ सारा रस्ता निकिरी सघनि था। मुंहिंजो चिठो ऐं जेको मौक़ुफ़ आहे उहो इहो आहे त हीअ सभु हरबा जमहूरियत खे मज़बूत करण जे नाले ते कया वञनि था, त इलेक्शन बि जमहूरियत खे मज़बूत करण जो हिकिड़ो हिसो आहे ऐं इन इलेक्शन जे ज़रिए ई जमहूरियत अचे थी। जेकॾहिं ईअं आहे त पोइ जेको आहे सो जमहूरियत में जेके वॾा स्टेक होल्डर आहिनि उहे पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, उन्हनि पॉलिटिकल पार्टीज़ खे छो जेको आहे सो ॿाहिरि रखियो वियो आहे? सिर्फ़ु हिकिड़ी जेका इक़्तिदार में आहे तहरीक इंसाफ़, उहा ई जेके आहिनि से पंहिंजा फ़ैसिला इम्पोज़ थी करे। ॾिसो, इन मामले में कंसेंसस ज़रूरी आहे, इन मामले में इतफ़ाक़ राय ज़रूरी आहे ऐं समूरनि स्टेक होल्डरनि खे विहारिजे। मशीन ते काफ़ी सारा शक आहिनि। इलेक्शन 5 सालनि में हिकिड़ो दफ़ो थिए थी जेका कंहिं बि धुर खे जेको आहे सो अक्सरियत ऐं अक़लियत में तब्दील करे थी। कंहिंखे हक़ हुकुमरानी मिले थो ऐं कंहिंखे जेको आहे सो हक़ हिज़्ब इक़्तिदार या जेको बि उनखे चओ उहो मिले थो। इन इलेक्शन जे ज़रिए माण्हू 5 सालनि खां पोइ पंहिंजो जेको आहे सो इंतकाम वठे थो, पंहिंजो फ़ैसिलो करे थो ऐं पंहिंजी चूंड करे थो।
त उन माण्हू जेको इहा सभु चूंड करे थो ऐं उनखे तव्हां इन में हिसेदार न कंदो, उनखे इन में तव्हां इन्वॉल्व न कंदो इन पूरे प्रोसेस में, त पोइ छा इहा जमहूरियत चवराइबी? इन वोट जे ज़रिए जेका धुर इक़्तिदार में ईंदी, छा उनखे हक़ीक़ी मैंडेट हूंदो? त तंहिं करे इन ते इतफ़ाक़ राय करणु ज़रूरी आहे त जीअं इलेक्शन जी हिकिड़ी जेका पार्शलिटी रहे ऐं उन इलेक्शन खे बाक़ाइदा चयो वञे त इहा जेका आहे सा गैर जानिबदार ऐं शफ़ाफ़ इलेक्शन आहे ऐं उन जे नतीजे में जेका धुर आई आहे उहा ई अवाम जी हक़ीक़ी तर्जुमान आहे ऐं उनखे ई हक़ हुकुमरानी जो जेको आहे सो हक़ु आहे। तंहिं करे मां चवां थो त इन ते जेको आहे सो हिकिड़ो प्रपोज़ल आहे त छो न जेको आहे सो स्पीकर क़ौमी असेंबली जी पार्लियामेंट में मौजूदु ऐं पार्लियामेंट खां ॿाहिरि जेके आहिनि उन्हनि जी हिकिड़ी ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराए, जी ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराए उन ते इतफ़ाक़ राय पैदा करण जी कोशिशि कजे। इन मशीन ते शक आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त अमेरिका जहिड़े हेॾो जेको हाईटेक कंट्री आहे उतां जे इलेक्शन ते बि जेको आहे सो शक शुबा ज़ाहिर कया वञनि था ऐं उते बि चयो वञे थो त जेको आहे ख़ुदि उन वक़्त जे प्रेसिडेंट चयो त मुंहिंजी इलेक्शन जेका आहे सा बैरूनी ॿाहिरां जेके परॾेही मुल्क आहिनि उन्हनि जेका आहे सा हाईजैक कई आहे। उनजो इल्ज़ाम सिधो सो प्यूटन, KGB ऐं रूस ते हुयो त हुननि वटि CIA, पेंटागोन हाईटेक हूंदे बि उहे इहो इल्ज़ाम हणनि था त पोइ इन मशीन जी कहिड़ी क्रेडिबिलिटी हूंदी जो इन लाइ इतफ़ाक़ राय करणु ज़रूरी आहे। सर हिते मुख़्तसर सवाल इहो आहे, तव्हां इतफ़ाक़ राय जी ॻाल्हि था कयो, विफ़ाक़ी हुकूमत जा ॿिनि हींअर पार्टी सां टकराव आहिनि, हिकिड़ा इलेक्शन कमीशन सां ख़ुदि, ॿियो अपोज़िशन सां। हाणे अपोज़िशन सां सुलह कीअं थी सघे थो ऐं इलेक्शन कमीशन सां सुलह कहिड़ियूं धुरियूं कराए सघनि थियूं? ॾिसो इन में कुझु न ॾिसंदड़ क़ुवतूं हूंदियूं आहिनि जेके इन्हनि खे विहारींदियूं आहिनि। पाकिस्तान जे माज़ीअ में इहे थियो आहे। जी पाकिस्तान जे माज़ीअ में न सिर्फ़ु इहो थियो आहे त पर इनारो बि त आयो न। जी जेके मुल्क खां ॿाहिरि क़ुवतूं हुयूं सफ़ा हिते हिकिड़ी क़ुवत जी हुकुमरानी हुई, पर के माण्हू हुआ न जेके मुलविस थिया ऐं उन्हनि इनारो ॾेई करे ॿाहिरि वेठल क़यादत खे राज़ी कयो, उन्हनि खे सिक्योरिटी ऐं माहौल फ़राहम कयो, उहे हिते आया, वरी जेको आहे सो सियासी अमल मुल्क में शुरू थियो। त मुल्क में हीअ त चवनि था त बाबा जेको आहे सो सियासी अमल आहे, पाकिस्तान में जमहूरियत आहे ऐं अवाम जे वोट जे ज़रिए इक़्तिदार जेको आहे सो कंहिं बि पार्टी खे मिले थो। जेकॾहिं ईअं आहे त पोइ उन्हनि जेके नादीदा क़ुवतूं आहिनि जेके ॾिसण में नथियूं अचनि उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त जेकॾहिं पाकिस्तान में सियासी ऐं जमहूरी निज़ाम खे जेकॾहिं हू ॾिसणु चाहिनि था ऐं मुल्क में पार्लियामानी जेको आहे फॉर्म ऑफ गवर्नमेंट रखणु चाहिनि था त पोइ उन्हनि खे जेको आहे सो पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो ऐं हिकिड़ी इलेक्शन कमीशन जी क्रेडिबिलिटी इस्टेब्लिश करणी पवंदी ऐं इलेक्शन कमीशन जे रिट ऐं मैंडेट खे तस्लीम करिणो पवंदो। जी डॉक्टर अयूब शेख साहब, खंघ जो इलाज कजे, कैंसर जो कजे, डायग्नोस तव्हां छा कंदव? मां रफ़ीक भुट्टे साहब खे चवंदुमि त नादीदा क़ुवतनि खां इहे कम न वठे जेके तोखे ऐं मूंखे करणा आहिनि। नंबर 1 सर खंघ ऐं कैंसर खे किथे कंदव सर? नसीर साहब अञा ताईं मुस्कुराए वेठो, चए थो खंघ ऐं कैंसर ॿुधायो सर। न, खंघ ऐं कैंसर जो इलाजु सफ़ा सवलो आहे। हाणे हीअं सम्झणु खपे त हिन सॼे मुआशिरे जो हिकिड़ो ई टारगेट अथव। ही बाक़ी जीअं कंहिं ट्रेजिडी फिल्म में कॉमेडी ओचितो अची वेंदी आहे, ओचितो को गानो अची वेंदो आहे, ओचितो का ॿी ॻाल्हि न का महफ़िल ॾेखारींदा आहिनि, का माण्हू खे महज़ूज़ करण लाइ ही कॉमेडियूं ही सभु कुझु हलंदो पियो पासे सां। असुलु टारगेट ॿ अथव। जी हिकिड़ो 18वीं आईनी तरमीम, उहो अथव वॾे में वॾो टारगेट, जंहिं ते सभु दीदा दिलेरी सां दीदा नादीदा सभु क़ुवतूं मुतफ़िक़ आहिनि। ऐं ॿियो जेको आहे अथव पाकिस्तान जो सिविलियन सिस्टम, उन सिविलियन सिस्टम जे लाइ हिन खां भलो वज़ीर आज़म पाकिस्तान हिन खां अवल कॾहिं बि न ॾिठो आहे। थोरो सर रिफ्रेश कजो सर, इहो जुमिलो तमामु अहम पिया चयो। पाकिस्तान जे मौजूदा सिविलियन सेटअप लाइ अहिड़ो वज़ीर आज़म माना मुल्की तारीख़ कॾहिं न ॾिठो आहे, कॾहिं बि न ॾिठो आहे। ऐं हीउ तमामु सिविलियन सेटअप लाइ भले बि भलो माण्हू आहे ऐं हीअ असांखे खपे थो। इन खपण लाइ ज़रूरी आहे त असां सभ खां अवल 18वीं तरमीम ख़तमु कयूं। जी हे जेके सूबा पैसा खाई था वञनि न, जी या ओचितो तव्हां ॾिसो था ख़्वाब खां
ना ऐं ही सभु जो सभु जेके न सॼो हिकिड़ो कूड़ जो मांडराण तव्हां ठाहे छॾियो आहे। कंहिं महिल तव्हां निसाब जी ॻाल्हि खणी ईंदव, कंहिं महिल क़ाइदे आज़म खे ज़हर छो ॾिनो इहा ॻाल्हि खणी ईंदव। इहे सभु कूड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। असल ॻाल्हि आहे त पाकिस्तान में हिन नमूने हेॾी ख़ामोशी सां, हेॾे पुरअमन नमूने सां तव्हां को बि सिविलियन सेटअप हलंदे ॾिठो आहे। इहो त मोहतरम जनाब इमरान ख़ान साहब जे शरफ़ सां ऐं उन जे वसीले सां असांखे मुल्क में एतिरो अमन मिलियो आहे जो आकाश जेको चयो त जिते माठ खे बि माठ जो आवाज़ अचे, एतिरी माठ, एतिरी शांति, एतिरी ख़ामोशी तव्हां कॾहिं ॿुधी हुई? इहो सभु कुझु ज़ुल्फ़कार अली भुट्टे जहिड़े जहादीद माण्हू खां बि न थी सघियो, बेनज़ीर भुट्टो जहिड़ी माउ जहिड़ी हस्तीअ खां बि न थी सघियो। आसिफ अली ज़रदारी जंहिंजे लाइ चवनि था त हुनजी सियासत खे सम्झण लाइ PhD खपे, उहो PhD सभु रुली वियूं। ही यूनिवर्सिटी नई आहे, ही पॉलिटिक्स ई नई आहे, ही जहान ई नओं आहे। इन नए जहान लाइ ही जेको माण्हू आहे न, उन हिसाब तव्हांखे हरूभर गणती आहे 2 ॾींहंनि खां पोइ इहा गणती तव्हांजी पूरी न सर। मां तव्हांजे तज्ज़िये मां हिकिड़ो लफ़्ज़ अख़्ज़ करे वियुसि त सिविलियन सेटअप लाइ सिविलाइज़्ड माण्हू खपे ऐं इमरान ख़ान साहब इज़ द मोस्ट सिविलाइज्ड न चयो आहे। सिविलाइज्ड न चयो आहे, मूं चयो सिविलियन सेटअप लाइ हिन खां वधीक भलो माण्हू हिन हवाले सां कॾहिं बि ॻोल्हियो न लधो। जी सर, जी सर। डॉक्टर अयूब साहब, अमर डॉक्टर साहब सुभाणे टाइम घटि आहे, अमर साहिब वारे वञिणो पवंदो। अमर साहिब मूं 3 मिंटनि जी तव्हां जी 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 सर, जी सर, जी अमर साहिब तव्हां छा चवंदो? को घस निकिरी सघे थो? डॉक्टर साहब चयो त मोस्ट ॾिसो इहे असां तक़रीबन जेके बि तज्ज़िया निगार वेठा आहियूं उहे सभु ॼाणूं था ऐं सभु ॿुधायूं था पिया त घस कढण वारा कढंदा ऐं घस कढण वारा कढंदा, पर आइनी तौर ते हिकिड़ो तव्हां वटि इदारो मौजूदु आहे सुप्रीम कोर्ट, जंहिंखे तव्हां चओ था त कस्टोडियन आहे। हिन पार्लियामेंट खां पोइ कस्टोडियन आहे असांजे आइन जो, ऐं उहो कस्टोडियन जॾहिं ॾिसे थो पियो त जेकॾहिं हीअ शइ थिए थी पई उहो कढी सघे थो जेकॾहिं उहो कढणु चाहे। हा अलबत्ता इहो ॻाल्हि आहे त उहो कस्टोडियन जेको आहे उहो ख़ुदि कंहिंजे जेके असां अंडर कंट्रोल आहे। असांजी पार्लियामेंट किथे अंडर कंट्रोल आहे, असांजो सिविलियन निज़ाम किथे अंडर कंट्रोल आहे। त इहे सभई जेके सवाल आहिनि, इहे सभई सवाल हिकु जेका सिचुएशन हाणे पैदा थी आहे उहा सिचुएशन पैदा करण जा मुहरिक आहिनि त असांजे अंदरि पाकिस्तान जे अंदरि रियासत कहिड़े तरीक़े सां हलाइणु चाहिनि था, उन तरीक़े सां मुशर्रफ हलाइणु चाही पई। ही मुशर्रफ खां बि जेको सख़्तु मॉडल आयो आहे जंहिंमें डेमोक्रेसी जे नाले में सिलेक्टोक्रेसी आहे, उन सिलेक्टोक्रेसी जे अंदरि मां तव्हांखे इहो ॿुधायां त उन सिलेक्टोक्रेसी जे अंदरि हर शइ कंट्रोल्ड खपे, हर आइनी इदारो कंट्रोल खपे। मीन्स जमहूरी निज़ाम मां जमहूरियत खे कढी, जमहूरी निज़ाम मां इख़्तिलाफ़ राय खे कढी, जमहूरियत मां जी अमर साहिब जमहूरी खे कढी, बाक़ी जेको तव्हांखे जेको कंट्रोल्ड हली सघे थो हलाइजे। पर हिकिड़ी आख़िर में ज़रूरु हिकिड़ी ॻाल्हि चवंदसि, मुंहिंजे लाइ जीअं त तारीख़ जे उन जे हैसियत में शागिर्द हुजण जी हैसियत में मुंहिंजे लाइ ही एतिरो जेको सो भयानक जेको सो मामिलो हूंदे बि संगीन मामिलो हूंदे बि इन करे एतिरो घणो न आहे, छाकाणि त पाकिस्तान हिकिड़ी मोनोलिथिक रियासत न आहे ऐं इन रियासत जे अंदरि मुख़्तलिफ़ क़ुवतूं कमु कंदियूं रहनि थियूं। वोटिंग मशीन जे लाइ जी अमर साहिब सम्झो वियो जी वोटिंग मशीन लाइ चयो वियो त इहा साइंस ऐं टेक्नोलॉजी वारी ठाहींदी। जी अमर साहिब जी अमर साहिब जी अमर साहिब तव्हांजी पॉइंट अची वई। अमर साहिब तव्हांजो ख़्यालु आहे त असांखे कुझु बुनियादी तब्दीलियूं करणियूं पवंदियूं, तॾहिं ऐं जेको इदारो आहे कस्टोडियन आहे उनखे पंहिंजो रोल अदा करिणो पवंदो। अमर साहिब, नसीर साहिब, रफ़ीक भुट्टो साहिब ऐं डॉक्टर अयूब शेख साहिब, तव्हां सभिनी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह कयो। नाज़रीन ते वठूं था त प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाइण ते पहुची रहियो। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।